अॼु धारिया माण्हू असांजे इलाइक़े में हथियारनि सां ॾिठा विया आहिनि। तोखे त ख़बर आहे पूरी हयातीअ में नाहे थियो। जेको थियो सो थियो, वरी ॿीहर हिन दर में न ईंदा। हुननि खे एतिरो पछताव थियो हूंदो त ज़िंदगी में कॾहिं हेॾा जो रुख न कंदा। मामा हिन डेंगले मूंखे चयो त मूंखे माइन वारो मेकअप करण सिखार, छो त हिन जी भेण जी शादी आ। शादी हिन जी भेण जी, श्रृंगार वरी है बिलो पियो करे। चए छाती ॻाल्हाए छाती, मूं उस समय ही वार अच्छा ना हिन कया। आइंदा अहिड़ी भुल कोन थींदी। इहो वाइदो आहे तव्हां सां ज़ुबैर खान जो। शेर अली, जेके इन्हनि खां हथियार खसे वरिता अथव उन्हनि खे साड़े छॾियो। जे आईंदा असांजे दर में हे ॾिठा वञनि त रिवायतनि मुताबिक़ हिननि खे सज़ा ॾिनी वञे। फ़िलहाल हिननि खे छॾे ॾियो। मूंखे ख़बर आहे इन ज़मीन जे करे मुंहिंजो सिर वढियो वेंदो। न चओ ईअं अबा, केरु तुंहिंजो सिर वढींदो? केरु आहिनि उहे जेके मुंहिंजे सावरे जो सिर वढींदा? अबा मां उन्हनि जा हथ कपींदसि। ॿुधाए मूंखे छा थियो अबा? औरत औरत जो खाज आहे, हू मुंहिंजो नंग सुञाणींदियूं। तव्हांजे सहारे ते जियूं। वाह भाॼाई वाह, इहा आहे असांजो शान अदावला। ॾिसूं था शाम ताईं, न त पोइ पंहिंजे ॻोठनि मां हथियारनि सां माण्हू खणी सिधो सतरपुर हलंदासीं। भला तोखे ले थी वई है या मगी? छो छा थियो मोरा? 5 ॾींहंनि खां वठी पंहिंजो मुंहुं मूंखे ॾेखारियो अथई। न मोरा, ईअं नाहे। ॻोठ में कुझु अहिड़ियूं हालतूं थी वियूं आहिनि, उनजे करे वठ पूजा में हुयासीं। उहो माहौल बि त वॾेरी सोरठ ख़तमु करे छॾियो न। 8 पहर तुंहिंजो ओसीअड़ो कंदे रातियूं गुज़री थी वञनि। मूंखे लॻे थो माणक तूं पको थी वियो आहीं। न मोरा, ईअं न चओ। मां त रोज़ चंड खे आईनो सम्झी उन में तुंहिंजो चहिरो ॾिसंदो आहियां, ऐं ख़बर थी उनखे तुंहिंजे लाइ सलाम बि चवंदो आहियां। ऐं हीअ आहे बेदर्द जेको मुंहिंजे महबूब ताईं मुंहिंजा सलाम बि नथो पुॼाए। बस बस मूंखे मखण न हण। मां तुंहिंजूं सभु टलूं सम्झंदी आहियां। तो चरीअ खे कीअं सम्झायां? सच पुछी न मोरा, त हीअ हयाती तोतां शुरू ऐं तोते ई ख़तमु आहे। सच तो चई माणक। कजल जी भित ते सुर्खी जा लीका नथो कढां, सच थो चवां मोरा। मां बि सॼी राति तोखे सारींदी आहियां, कटी उभरण खां झिरकनि जी आवाज़ ताईं। पर ख़बर अथई त मां अॼु कीअं आई आहियां? ॿुधाए। अदो जबार नूरल जे विहांव ते वियल हुयो ऐं बाबो पाणी जे वारे ते। ओ चरी, इन जे करे ई त मूं पंहिंजी हयाती तुंहिंजे नाव लिखी छॾी आहे। मुंहिंजे घर में मुंहिंजे लाइ खुंभो जोड़ो पाए तूं ई त ईंदीअ। त पोइ चाचे खे चओ न त बाबे खां मुंहिंजे संग जी तुंहिंजे लाइ घुर करे। मां बाबे सां इहा ॻाल्हि कंदुसि, ऐं मूंखे उमेदु आहे त चाचो हमज़ो बाबे खां कंधु कोन कढाईंदो। पोइ देरि न करना, जल्दी बाबा ॾांहुं मोकिलिस। चङो, हाणे मां हलां थी, घणी राति गुज़री वई आहे। दिलि त नथी चए मोरा, पर ख़ैर तूं भली हल। बाबा मानी खाओ। मानी खण अमर, मूंखे तलबन आहे
छो बाबा, छा थियो आहे? मूं हिकु फ़ैसिलो कयो आहे थी। कहिड़ो बाबा? असां ही ॻोठ छॾे था हलूं। हाणे असांखे हिते नाहे रहणो। बाबा, असां पंहिंजा माॻ कॾहिं बि न छॾींदासीं। तुंहिंजो हक़ बख़्शरायो वेंदो थी। न बाबा, न, ईअं हरगिज़ बि न थींदो। कोंधार ही ज़ुबैर ज़ालिम आहिनि थी। हू सोरी बि तुंहिंजो हक़ बश कराईंदा या मुंहिंजे साम्हूं कंहिंसां कार्य जे ॾोह में मारींदा। तुंहिंजी इज़त जो कसम, मुंहिंजा ग़रीब बाबा, मूंखे हिकिड़े ॾींहं जी तव्हां इजाज़त ॾियो जे कुंदर वारनि खे सलाखुनि जे पोयां न ॾिसी त मुंहिंजी सींद ते हेफ़ आहे बाबा। छा आहे असां वटि अमड़? इल्म, कलम, डिग्री। मां ॿाहिराड़ीअ जे अबोझ न्याणियुनि जी आन आहियां, जिन औरतुनि खे पंहिंजे हक़ जी बि ख़बर न आहे। बाबा, जेकॾहिं मां उन ज़ालिमनि खे रत न रोआरियो न त मां तव्हांजी धीउ न आहियां। छा सम्झो आहे उन्हनि पाण खे ॻोठ जा मालिक आहिनि? न, हिते हर कोई ख़ुदि मुख़्तियार आहे बाबा। बस कर थी। पितन खे बि कन हूंदा आहिनि, को ॿुधी न वठे। इहा ग़ुलामी आहे, जबरी ज़िंदगी आहे, ख़ुदकुशी आहे बाबा। छा सदियुनि खां न्याणियुनि जे लाइ कोस घर पढ़ियल आहे? चुप कर अमर, चुप कर। मां लिखी पढ़ी आहियां बाबा, सभु ॼाणियां थी। छा भाॼईअ खे ॾेर सां कॾहिं कारो कयो वियो आहे? मुड़ुस खे कारह जे इल्ज़ाम में क़तल कयो आहे? छा कॾहिं भाॼईअ ॾेर खे कारो करे मारियो आहे? कॾहिं भाणेज मामीअ खे गोलियूं हयूं? कॾहिं कंहिं सोट खे न्याणीअ मारियो? त पोइ छो बाबा, छो इहे संग फ़क़ति न्याणियुनि जे लाइ कातिल थिया बीठा आहिनि? इज़ाफ़ो कयो वञे ॿियनि रस्मनि में बि त जीअं मर्दनि खे बि हक़ बख़्शराया वञनि, विहारियो वञे न उन्हनि खे बि सतर में। मां नथी मञा इन्हनि रिवायतनि खे बाबा। बस कर मुंहिंजी थी अड़ी, बस कर, बस कर। वडेरी सिद्धू, तू मुझे तॾे ते हला कई आहे। इन जो नतीजो तोखे ज़रूर मिलंदो। तोखे हथियारनि ते बांवर आहे न कुंदर खान। अॼु तोखे ख़बर पइजी वेंदी त असां सां फिटाइण जो अंजाम छा हूंदो आहे। असांखे ख़बर हुई त तुंहिंजे मन अंदर दुश्मनी जो कारियर पलजी रहियो आहे, जेका तूं असांजे अमुन ऐं सुख में बाहि लॻाई आहे न, असां उनखे मौत ॾियण आया आहियूं। कुंदर खान जो मरण एतिरो सवलो कोन आहे। आया त आयो, पर वापसि वञण जे लाइ तव्हांखे हयातूं ॾियणी पवंदियूं। त पोइ ज़ोहराबाद जी घिटियुनि में एतिरा त माण्हू मरंदा जंहिंजो को काथो नथो लॻाए सघे। तुंहिंजे पहिरेदारनि जा लाश लताड़े ते पहुता आहियूं। तुंहिंजे हथ में बंदूक न आहे, हथियार खसाए आयो आहीं। अदा साईं, वडेरी सोरठ असांजा सभु हथियार साड़ाए छॾियऊं, पर जेको उन जो नतीजो निकिरंदो उहो दुनिया ॾिसंदी। यार उन्हीं जी जीअं फायरिंग थी न, मां कावड़ में घरां निकितोसि। मूं सोचियो केरु इन्हे बदमाश जेके वडेरी सोरठ जे ॻोठ में जी फायरिंग था कनि। ढेगला, पर तूं त किथे बि ज़ाहिर कोन आहीं। आया त आयो, पर वापसि वञण जे लाइ तव्हांखे हयातूं ॾियणी पवंदियूं। त पोइ ज़ोहराबाद जी घिटियुनि में एतिरा त माण्हू मरंदा जंहिंजो को काथो नथो लॻाए सघे। तुंहिंजे पहिरेदारनि जा लाश लताड़े ते पहुता आहियूं। इहे वापसि न मोटंदासीं। केरु सिंधु जो रस्तो रोकींदो? हज़ारे कूंदर बि गॾु थियनि न, पोइ बि सिंधु जो हिकु कदम नथा रोके सघनि। तारीख़ी जंग जे मैदान ते
जिनजो ॻोठ जुड़ियल हुजे उनखे तूं छा रोकींदे? मां रोकींदुसि, ही कुंदर खान रोकींदो। कुंदर खान? न, ईअं न थींदो। मां कुंदर खान आहियां, कुंदर खान। छा थियो ज़ुबैर जा भाउ? ॾींहं ॾिठे को ख़्वाब ॾिठो अथव छा? ज़िंदगी में ये कॾहिं बि न थियो आहे। ॻाल्हि त कयो, छा थियो आहे? ॾींहं में को भयानक ख़्वाब ॾिठो अथव? हा किमज़ादी, मूं ख़्वाब ॾिठो। वॾेरी सिंधू मूं मथां वार कया आहिनि। ख़्वाब सचा न हूंदा आहिनि ज़ुबैर जा भाउ। मां चवां थी ज़ुबैर त तव्हां कंट्रोल कयो, हू हथनि मां निकिरंदो थो वञे। सुभाणे सिर हलिया वेंदा। तव्हां पंहिंजे भाउ खे सम्झायो। तो ये पंहिंजा सबक पाण वटि रख। 2 दर्जा पढ़ियल आहीं, वॾी ॻाल्हि न आहे। अदा साईं, मूं ख़बर ॿुधी आहे त ज़ुबैर वारनि खां हथियार खसिया विया आहिनि ऐं हुननि जी बेइज़ती बि थी आहे। छा थो चई बाबू? मुंहं ते धूड़ जो बुक हयूं अचनि पिया, कंधो कपिजी वियो अदा। मां हाणे न ॻाल्हाईंदसि। हिते जंग जो कानून आहे, छो जो हिते को ॿुधण वारो ई न आहे। वॾेरी सिंधू घर में अची बेइज़ती करे वई, के ॾिठो के न ॾिठो, पर हाणे त चुप करे वियो न। न हकीमज़ादी न, हाणे ईअं न थींदो। वॾेरी सिंधू ऐं सौर जी ताक़त बराबरि वॾी आहे, पर बेले में पाइजण मां बि ॼाणा थो। अदा साईं, तव्हां सच था चओ, पर वॾेरी सिंधू ऐं सोरठ जी ताक़त मां ॾिसी आयो आहियां। तुंहिंजे हथ में बंदूक न आहे, हथियार खसाए आयो आहीं। अदा साईं, वॾेरी सोरठ असांजा सभु हथियार साड़ाए छॾियाऊं, पर जेको हुन जो नतीजो निकिरंदो उहो दुनिया ॾिसंदी। इज़त वञण खां पोइ जेकॾहिं आसमान टुटी पए ऐं ज़मीन धुॾी पए त पोइ छा थींदो? इज़त त वई न। हिन में इज़त वञण वारी कहिड़ी ॻाल्हि आहे? काठिन ते घासलेट न हारियो बाबू भा। ज़ुबैर, तू नंढड़ो नहीं, नहीं नंढड़ो जो तग ऐं पेचरा भुलिजी वञी। पर तोखे पराए तर में शिकार करण जी ज़रूरत कहिड़ी हुई? अदा वॾो सही थो चए, हाणे त दुश्मनी शुरू थी वई न। तुंहिंजे करे ॿिनि नांगड़ियुनि जा सौरा हिन बंगले ते अची निकिता आहिनि। केरु बंदि कंदो हिननि खे? पर अदा साईं, मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी कोन। तुंहिंजा शिकारी पेर 70 जी सर ज़मीन ते हुया ऐं वॾेरी सिंधू जा हथ मुंहिंजी पग में हुया। अदा साईं, जेको तव्हांजी पग में हथ हुजे उन जूं काराई खां ॿाहूं कटे छॾींदुसि। एतिरो भाड़ी मां बनाया। हू ॼट असांजे घर में अची असांजी इज़त जो कांधपो खाई विया ऐं तव्हांजी उते बेइज़ती करे हेॾां मोकिलियऊं। इहो ॿुॾी मरण बराबरि आहे अदा साईं। त पोइ तव्हां ई ॿुधायो त हुनजो छा कजे? बदिलो या माफ़ी? मां चवां थी सुलह वरी बि चङो आहे। न हकीमज़ादी, मां हुननि वॾेरियुनि जे लाइ सुतत भिॼाईंदुसि। रणू थी करे राज जे ज़ोर ते चङनि जी इज़त में हथ विझनि। नींगरी बि नंढी, जुमा बि घणा। मां वचन थो कयां त उन्हनि खे अहिड़ो त सोड़ो कंदुसि, अहिड़ो त सोड़ो कंदुसि जो उन्हनि जे मथे जूं लोयूं न रहंदियूं। अस्सलाम वालेकुम जब्बार भाई। माण्हू भाई खुशी ख़ैर आहे? वालेकुम अस्सलाम डेंगला। ॿुध, उन ॾींहुं जेका इहा फायरिंग थी, इहो छा थियो त गॾु? थियो वरी छा डेंगला? सभिनी खे पकड़े साइण सोरठ वटि पेश कयोसीं। यार उन ॾींहुं जीअं फायरिंग थी न, मां कावड़ में घरां निकितो हुउसि। मूं सोचियो केरु हिन जे बदमाश जेके वॾेरी सोरठ जे ॻोठ में जी फायरिंग था कनि। डेंगला, पर तूं त किथे बि ज़ाहिर कोन आहीं। मां यार तकड़ में अचां पियो, भॼन पियो अचां रस्ते ते। जीअं मां भॼन पियो अचां, मूंखे अचानक पायली मिली वई ऐं मूंखे ॿाहूं ॿधई।
पेरनि ते किरी पई मूंखे छॾे ई कोन पई मूंखे वास्ता वधाई त मां न्याणी आहियां मुंहिंजे करे न वञ ॿ टे खून करे विझंदे तूं जेल में ईंदे मुंहिंजो छा थींदो इन करे पोइ मुड़ी वियुसि यार दग ते ॻाल्हि ॿुध ढेंगला मूंखे त कोन थो लॻे त तो ईअं कयो हूंदो। जबार ढेंगलो वॾो जवान अथई तो हिनखे ईअं सम्झो आहे छा? जेकॾहिं वक़्तु अचे न त ढेंगले खे आज़माए ॾिसजांइ त ढेंगलो केतिरो जवान आहे। कीअं ढेंगला? हा हा छो न आज़माए ॾिसजांइ दग ते। ठीकु आहे ढेंगला ठीकु आहे वक़्तु आयो न त तोखे ज़रूरु आज़माइबो ठीकु आहे। जबार हलो अलीसा मिलण वियोसि मूंखे कहिड़ी ख़बर ही ॾमर मूंसां मिलंदा हजाई चयो करे वठी न वञनि ॿियो कुझु न आहे मूंखे फायरिंग कोन ईंदी आहे न त मां हिननि खे न ठोके विझां जॻ ते। असां हर माण्हू खे क़दुर जी निगाह सां ॾिसंदा आहियूं प्यार वंडीदड़ उहे महिमान नवाज़ आहियूं जो हर कंहिंखे जीअ में जायूं ॾींदा आहियूं पर कुंदर जे भाउ असांजे तर में हथियार जो सवण कयो असां उनखे जवाब ॾिनो। बस हिन चंड जी 14 तारीख़ तूं हक़ बख़्शराइण जे लाइ तैयार रहिजां। साईं हिकिड़ो अर्ज़ु कयां जेकॾहिं कावड़ न लॻेव। हा दाई अम्मा चओ। साईं ये दुश्मन जा पेच न पायो वेर वधी वेंदा ऐं ॻोठनि मां अमुन हलियो वेंदो। दाई अम्मा मां मञा थी त जहिड़नि जा पंध भरण ॾे हूंदा आहिनि पर असीं मजबूर आहियूं वॾनि जा सवण ऐं रस्मूं छॾियूंसीं त धारियुनि जा रवाज घोड़नि जी संभल जीअं असांजा नस्ल ऐं फसल भेले छॾींदा। साईं इहो सच आहे त हिन उमिरि ताणी पाण में विछा न आहिनि थिया पर साईं वक़्त जे पाछुले सां हलणो त आहे न। दाई अम्मा तूं त दिलेर भागुल जी धीउ आहीं जे बोड में अकेले बंद ॿधो हुयो पोइ छो उनजी ॼाई बेबसी जी ज़बान पे ॻाल्हाए। साईं मूंखे तुंहिंजे सिर जो कसम आहे मां हिन उमिरि में बि संदरो ॿधी मर्दनि सां गॾु लठ वसाए सघां थी पर ॻोठ जे मासूम नंढड़नि बच्चनि जे करे तोखे चयो अथऊं। दाई अम्मा हिकु ॻाल्हि यादि रख सिंध जूं न्याणियूं जिते जिते कमज़ोर ऐं ज़ईफ़ आहिनि उते जबरी हयाती गुज़ारे वियूं आहिनि। वधीक राज धयाणी आहीं वरी बि इहो ई चवंदसि त वागुनि सां वेर न रखो। दाई अम्मा असां हर माण्हू खे क़दुर जी निगाह सां ॾिसंदा आहियूं प्यार वंडीदड़ उहे महिमान नवाज़ आहियूं जो हर कंहिंखे जीअ में जायूं ॾींदा आहियूं पर कुंदर जे भाउ असांजे तर में हथियार जो सवण कयो असां उनखे जवाब ॾिनो। पुट शेर अली इहो त सुठो थियो पर मां रुगो इहो थी चवणु चाहियां त कंहिंसां बि दुश्मनी न वधायो। दाई अम्मा हिते अचण खां अॻु वेरी 100 बार सोची थो पर जेकॾहिं आयो बि न त असीं बि रुक जा ठहियल आहियूं जेको असांजी जूअ में ठकाउन ते गेरा उॾाईंदो न असीं उनखे कोन सहंदासीं। त अम्मा छो न भले पोइ कंहिं ढिंग जो पुटु हुजे। दाई अम्मा ॿुधई शेर अली खे जेकॾहिं असां डरियूं हा न तो सुभाणे सतरपुर जे हर घर में गोलियुनि जा पड़ाड़ा हुजनि। तूं सही थो चईं पुट। साइण मां सर्वेज सां गॾु ज़मीनुनि ते वञा थो अव्हां खे ॿुधाइण आयो। ठीकु आहे।
मामा इधर तव्हां हिते ख़ैर त आहे? हा आशिमा मूंखे गऊं वठणी उन लाइ हिते आयो आहियां। पोइ मामा हलूं असांजे ॻोठ? न आशिमा आउं वापारी सां बीठो आहियां, गऊं वठी पोइ ॻोठ ईंदुसि। पर चङो थियो जो तूं मिली वहीं। ॻोठ वञी त अॼु हमज़े ऐं जबार खे चइजांइ, चइजोसि त मां जल्दी ईंदुसि। ठीकु आहे मामा, मां ईअं ई चवंदुसि मासड़ हमज़े खे। ऐं चइजोसि त मुंहिंजो कमु कीअं बि करे कनि। हाशिम विसारजां न। न मामा कोन विसारींदुसि। चङो मां हाणे वञां थो। हलो चाचा तव्हांखे डगी ॾेखारियां। ठीकु आहे मामा तव्हां हलो। ए साहिबा ख़बर ॿुधी अथई? कहिड़ी बाबा? लॻे थो त का ख़ुशीअ जी ख़बर आहे। हा धी, वॾेरो ज़ुबैर ख़ान वॾेरी सोरठाई सिंधुअ जे तर में शिकार करण वियो। उतां हथियार फुराए घर पतो आहे सॼे ॻोठ में ढंढोरो मची वियो अथनि। हा बाबा, आह ग़रीबा कहर खुदाई। चवंदा आहिनि त रब पाक सते आसमान ते बि ॿुधंदो आहे। बाबू खान तव्हां हिते? हा अमीर बख्श, मां बाबू खान। ख़ैर में चढ़ थियो आहे? अदा वॾे तोखे हुकुम कयो हो तो देर करे छॾी। ख़ैर का ॻाल्हि न आहे, मां पाण आयो आहियां। बाबू इहो ज़ुल्म त थारिया कंदा आहिनि। तव्हां सां त रत जा रिश्ता आहिनि। इहे रीतूं रस्मूं उहे कंदा आहिनि जिन जी मिल्कियत में न्याणियुनि जा हिसा हुजनि। मां त ग़रीब आहियां, कुझु दर्जा पढ़ी आहियां, त पोइ इहो मां ॾोहो त कोन्हे कयो। इहो ई त ॾोह आहे। ख़ुदा बख़्श जे धीउ जो बि हक़ु बख़्शरायो हुयोसीं, वली मोहम्मद जे भाइटीअ जो बि। तूं भला उन्हनि खां मथे आहीं छा? उन्हनि बि त इहा ई ग़लती कई हुई। तूं चोरीअ शहर में पढ़ी आई आहीं। कातिब जे कंहिं बि किताब में इहो नाहे लिखियलु त कंहिं न्याणीअ जो हक़ बख़्शरायो वञे। पोइ तूं हिते छो आयो आहीं? तोखां वधीक ख़ुदा बख़्श जे धीउ बि ॻाल्हायो हुयो। बसि हिन चंड जी 14 तारीख़ तूं हक़ बख़्शराइण जे लाइ तयारु रहिजां। इहो ॾाढ आहे बाबू, कहर आहे। इहो ॾाढ आहे, क़त्ल आहे, ज़ुल्म आहे। असां न्याणियुनि जे दिलि जा के एहसास हूंदा आहिनि, अरमान हूंदा आहिनि। बाबू इहो न्याणियुनि सां ज़ुल्म न कयो, ख़ुदारा न कयो ईअं। मुंहिंजो हुकुम न, पर अदा कुंदर खान जी रवायत आहे। मूं छा चयो? 14 तारीख़ हिन महीने जे हक़ बख़्शराइण जूं रस्मूं अदा कयूं वेंदियूं। हाणे मां हलां थो। बाबू तव्हांजो हुकुम मूंखे क़बूल न आहे। भले 14 राति तव्हां पंहिंजो ज़ोर हलाइजो। किथे तूं जवानीअ जे जोलान में भुल त नाहे कई? जो भन अंधो हूंदो आहे मोरा, किथे ईअं त नाहे मोरा? तो पंहिंजे पोतीअ जे पलव खे चुटो लॻायो आहे। ज़मीन त मां तव्हां खां कंहिं बि हाल में वठंदुसि, राज़ सां न सही, रंज सां, पर वठंदुसि ज़रूरु। ही जेको वॾेरे ज़ुबैर वारो मामिलो थियो आहे, जेकॾहिं हू ॿीहर अहिड़ी ग़लती करे त पोइ? मेंद्रा जेकॾहिं भुलिजी बि हू असांजी हदुनि में दाख़िल थिए त सोरठ वटि हुनखे गीले वठी वञिजोसि।